अॻिते ख़बर शामिल कंदासीं मनोड़ो खां, जिते घरू अणबड़ता रोड़ी केनाल में उछलायल बाड़ीअ जो 8 ॾींहनि बाद लाश अटकायो वियो आहे। उनजा तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम मोहम्मद भट्टी। जी गुलाम मोहम्मद, वधी कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मांखे ॿुधाईंदो हलां त मनोड़ो भरिसां कमराबाद थाणे जी हद जे ॻोठ हाजी मोहम्मद वारस डायरी जे रहवासी इम्तियाज़ अली डायरी जी घरवारी मसमात साहिबा डायरी 18 ॾींहं अॻु पंहिंजे ॿिनि मासूम नियाणियुनि समेत रोड़ी केनाल में टपो ॾिनो। मोरी ते मौजूद माण्हुनि औरत साहिबा खे मुर्दा हालत में ऐं 4 महीननि जी ॿारड़ी किरण खे ज़िंदा हालत में वाह मां ॿाहिरि कढियो, जॾहिं त 6 सालनि जी सबा डायरी पाणी जे तेज़ वहाव करे सबबि ॿारड़ी पाणी अंदरि गुम थी वई हुई, जंहिंजो लाश अॼु रोड़ी केनाल जमाल शाह मोरी वटां 18 ॾींहं हथ आयो आहे। जमाल शाह पुलिस ऐं ॿारड़ी जे वारसनि लाश खे वाह मां ॿाहिरि कढायो। बड़ी मेहरबानी नाज़रीन, मनोड़ो खां गुलाम मोहम्मद भट्टी असांखे तफ़सील ॾिना आहिनि। घरू अणबड़ता रोड़ी केनाल में उछलायल बाड़ीअ जो 18 ॾींहं गुज़रण बाद लाश अटकायो वियो आहे। उन हवाले सां गुलाम मोहम्मद भट्टी असांखे तफ़सील ॾिना।